तोखे चाही ठाए पियारिया वनी पाण लाए पाण चाह तैयार कर। हाँ बाकी असा मुफ्त में आंदी आ खुदा जी कुदरत है कमकार खां वांदी है मेसड़ी के चाय जी। तू सदाई झेड़े जो ठीको खयूं अती अग में सांदी हुई सां हाणे न सांदी सां मां जर खरीद गुलाम ना आया जो तू जी वही करे सहा। आई गाल तो बुध हां ये तुझे दिमागड़े में का हवा भरजी वई तई जा छो चाहतई सुबह सुबह साण मुझे दिमाग में हवा ना है भरल होश भरजी वयो आ हिम्मत अची वई आ हाणे तुजी तेरे जेतरी बेवाजबी न सहंदस जेकरे मुझो सिर वने न त भले वने। आई तू नथी ॻाल्हाई या ज़फर जी बोली थी ॻाल्हाया ए तोखे ज़फर जी ट्रेक कान हां उन ते बावर थईया रुगो अचे ज़फर तो ने सिद्धियों बुधाए इस त काजिम के किया थी घुराया ओ तमाशो दिस जाए त छत थे नकर मुसा ये बार-बार गालियूं मां हट जो वखर नाया केर भी हुंदो न अखियूं खोटरे कढंदी सांस यो तुझो काजिम न हुजे भले शाजिम हुजे मल न मांदिया न बांदिया बराबर आई तुझी बिल्ली भी बमणी थी वई आहे इने बिल्ली भी मणी जो मुंह वरतम न त पोइ जेको आंगी मांगी थी करी न ये सब विसरी विंदई हलियो ठीक आ मथे में डाठो सूरतम चाहे ठायो पाणे पी थी अचा ओ तो बेसड़ी के दिसा थी कि आखरी थी बालम थी कटते वेठी तो के दी जा तारा तो देखाया दी सब पाण करे पी त खबर पवे। खालिदा जी यार सुस्ती थी थे इन्हें करे तो डॉक्टर ड्रिप लगाई है यार खालिदा अल्लाह जातो थे यार डॉक्टर के दिस ठीक है मां डॉक्टर के दिसां। तू तो कावड़ जी वियो है गोठ हले वियोसि कंहिं चयो त कावड़ जी वियोसि यको जो गुम है गोठ कमकारी हुयूं उते रहिजी वियोसि लिकाईंदुसि छा मुखे ॼण ख़बर ही ना संघार खान वटियो दर्दू खादई उन जे पलांद लाइ त हिते आयो आहियां कंहिंखां कंदे पलांदो जंहिं कयो आहे वाकियो मूं त न कयो आहे मूं तोखे चयो अलाए नमूनो तो एड़ो करे चई ॼण मूंखे चवंदो हुजी चोर जी दाढ़ीअ में कख किथे आ मुंहिंजे ॾाड़ीअ में कखो तूं चोर आहीं छा न चोर त ॿियो आहे जंहिं घोड़ो चोरायो आहे घोड़ो मूं चोरायो आहे छा तूं बोड़ो या मां बोड़ो मूं त चोर जी ॻाल्हि कई ये वरी छो आयो आहे रहिस पगन दोस्त आहे संगार खान जे पोयरनि न रहाई तॾहिं हेॾे हलियो आयुसि
अहिड़ा माण्हू न खपनि जेके ॾुखे वक़्तु अचनि ऐं ॾुखे वक़्त में कमु न अचनि। ईंदुसि कमु, वाइदो आहे गोराम जो। मां कीअं वेसाह कयां? वेसाव कयो त सरकारे। मूंखे ॻाल्हाइण ॾे। घोड़ो वापसि कराए ऐं शहबाज़ ख़ान खे सिखत ॾियण में सचाई ज़ाहिर करे त पोइ हिन जी हिते जाइ जुड़ंदी, न त जितां जो आहे उते वञी मरे। वाइदो आहे रईस, घोड़ो बि वापसि थींदो ऐं शहबाज़ ख़ान जूं अखियूं बि खुलंदियूं। शहबाज़ जूं अखियूं बंदि ॾिसां, खुलियल न। सरकारे हिन जो मतलब भी इहो ई आहे। हा रईस, आज़माइश ते पूरो लहंदुसि। जे आज़माइश ते पूरो लथे त पोइ बहराम ख़ान जो हथ बि घाटो पड़ समझजां। यार अफ़सोसनाक ख़बर ॿुधाई। चङो भलो त हुयो, ओचितो छा थी वियुसि? डॉक्टरनि चयो त खैरपुर खणाए वञोसि। अलाए छा थी वियुसि, वार वार मां रत वहण लॻसि। न हा दादन, ख़ालिद वटि पैसा हुया अलाए न? हुयसि, मूं बि ॾिनामांसि। मां वञासि यार, पाण बि ॾाढो वियो आहे मूंसां। मां वेंदोमांसि, तूं न? मां बि वेंदुसि क़ाबिल। डॉक्टर सत्तार रिश्तेदार आहे। घर अकेलो थी दादन, छा हेसि? दुश्मनी लॻी पई आहे। मोह ॾींदुसि दुश्मनीअ सां। वो डॉक्टर सत्तार ठीक थी अचे, पाण सभिनी खे सिधो कंदुसि। घणे हिसाब वठंदुसि सभिनी खां। मां तोसां आहियां दादन। तूं त आहीं, पर यार हिकर तूं ग़लती ॾेई छॾी आहे। डॉक्टर सत्तार केॾो वियो आहे मूंसां। मां जॾहिं लाड़काणे अस्पताल में हुयुसि त मूंखे बचाइण लाइ हर एक खे बाहूं ॿधंदो पियो थिए। सत्तार बि रब कंदो ठीक थी वेंदो। जेकॾहिं ठीक न थियो त मां इन्हनि क़ासिम, ईसन, ज़फ़र ऐं बादल जा भंग हलाईंदुसि। सिर्फ ख़बरूं करण सां नूरी कान मोटंदी। मां हर लिहाज़ सां कोशिश में आहियां, ख़बरूं न कयूं अथमि। कुझु थियो त नाहे न हिन वक़्त ताईं? घुड़क पवे त देर ई न कबी। दादन किथे लिकाई आहे या वरी मीरल ईअं कयो आहे? थोरी बि ख़बर पई न त वैरम न कबी। ॾिस बादल, कंहिं बि तरह सां नूरी जी ख़बर लहो। मां त हवेली बि वई हुयसि। हवेली? हा, शहबाज़ खान जी हवेली ॾांहुं। पोइ छॾियाऊं ई कोन, चयऊं त केर बि न आहे। रेस जा घर भाती कराची रहिया पिया आहिनि। कंहिं चयो इहो? उते सिर्फ नौकर ई हुआ, उन्हनि चयो। मूंखे त हैरत लॻी त कॾहिं बि अॻु हवेलीअ ते न को पहिरो हुयो ऐं न ई अच वञ ते बंदिश हुई। हाणे इहो सभु कुझु छो? मासी शहबाज़ खान जो पंहिंजे भाउ परवेज़ खान सां टकराव आहे। शायदि उन करे पहिरियों शुरू कयो हुजेसि। बहरहाल मां हर मुमकिन कोशिश में आहियां। कमल कमल समझदार। अम्मा 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 सत्तार। थी सके तो दादन जो दोस्त खौफ ज़ाहिर कयो हुजे। न हैदराबाद, न लाड़काणे, न नवाबशाह, खणी वरी खैरपुर विया अथसि। अलाह बाजारो आहे। अम्मा 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 मूंखे वठी हल। अम्मा न ईंदू, अम्मा मूंखे वठी हल। काॾे? सतार ॾे चरी थी आई छा? अम्मा अम्मा या वठी हल, या ख़बर आणे ॾे। अम्मा जीजी न आई। वठी हलण मुंहिंजे बस में न आहे धीअ। दादन अचे त मां चवांसि थी तूं हाल न विञाए, ॾाही थी। तुंहिंजी इहा हालत ॾिसी मुंहिंजो त हियां थो फाटे। अम्मा अम्मा मूंसां गॾु ही घर जूं दीवारूं। अम्मा ही ॾिस, ही थांव। अम्मा ही ॾिस, ही थलो।
ई खट्टू अम्मा ई दिलो अम्मा ई चुथारो न अम्मा अम्मा ॿुध न हाँ अम्मा ॿुध न हिननि जाओ सारा अम्मा हाँ ॿुध न ई दीवारूं छो थियूं रोहनि अम्मा अम्मा तूं हिननि खे परचाए न अम्मा हाँ अम्मा तूं हिननि खे परचाए न हाँ हिननि खे रोक ही मूंसां गॾु न रोहनि अम्मा ही मूंसां गॾु न रोहनि अम्मा अम्मा तूं कमल ओ कमल तो कुछ न कयो नई न कासिम जफर का खेप खटिया वञे ई माण्हू मरण लाइ थो डंडो खणी ऐं ॾेढ बणाए छॾियां बाबा साईं सदाई बि सौप न थींदी आहे बाक़ी सदाई हमला थींदा रहनि इहा घटिताई कोन्हे आहे बाबा साईं त पोइ पोइ जेको हुकुम बाबा साईं मूं बार बार इहो चयो आहे त परवेज़ खान खे हमेशा जे लाइ ख़ामोश करणो आहे हाणे ज़रे जी बि मोहलत नथो ॾियणु चाहियासि अस्सलाम वालेकुम रे सर वालेकुम सलाम कासिम तव्हां त मूंखे लॼाइण शुरू कयो आहे असां ऐं लॼायो हूं असीं करंट खान ऐं कार्रवाई जे लाइ अर्थ बि कोन्हे का रे सर इन नूरी जे मसले मुझाए वेंदो आहे उनखे अवलियत ॾेई दादन जा घट घेरिया अथऊं तॾहिं कोताही थी आहे रे सर नूरीअ खे अगवा कंदड़ जो कीमो करण जे लाइ ज़फर जो ज़ोर आहे रे सर मां अॻ में परवेज़ खान जी लोक पधारण जो इतला ॿुधणु चाहियां थो दादन काॾे वेंदो नूरी नंढा न त पाण बि कोन रहंदो मिलां थो ज़फर सां रे सर बाक़ी ने परवेज़ खान खे पतो आहे सुत न मिली न त पोइ नाच जो मोड़े सुत ॿुधंदो रे सर वर जी बाबा साईं गाड़ी तैयार कराए डॉक्टर खे ॾेखारणो आहे हाज़िर बाबा साईं नूरीअ खे कराची शिफ्ट करे निकाह करे छॾियांसि न त न कासिम ऐं ज़फर जो बुल्ट साइण छा में मां तुंहिंजी साइण आहियां मां तोखे घणा दफ़ा चयो आहे त मूंखे साइण न चवंदो कर जेकॾहिं न आईंदा मूंखे घटि वधि चयो थी त पोइ सम्झी थो न ईंदो कर मोॾे नौकर बणिजी नौकर त आहियां न रे साईं मुंहिंजो नौकर त नाही न जो मूंखे साइण थो चवीं तोखे त अहसास थियणु खपे त मां हिते नाहक बंद आहियां मुंहिंजी इज़त दाव ते लॻल आहे ऐं तूं मथां अची इन दाव ते लॻल इज़त जो मज़ाक थो उॾारी मां बेवस बांदी आहियां नवाज़ तोखे त मुंहिंजी मदद करणु घुर्जे मदद हा मदद हुकुम कर नौकर जो कम हुकुम ते अमल आहे मां चयमि न त तूं मुंहिंजो नौकर नाही अॻिते न सम्झंदुमि तोखे मां भेण या घरवारी आहे न छोरो छिनो आहे उनजी इज़त जो एहसास अथई फर्ज़ कर जेकॾहिं मां तुंहिंजी भेण हुजां त ईअं मूंखे कैद ॾिसी कर तूं माठ करे वेहंदे नौकर जी हैसियत छा जो कुछ नवाज़ नौकर इंसान आहे न हाँ इंसान आहे उन वटि इज़त नफ़्स रिश्तनि लाइ नाहे हूंदो आहे पर जेकॾहिं कुझु कंदो त ज़िंदा न रहंदो नवाज़ इज़त ऐं गैरत खां मथे हयाती नाहे जेकॾहिं आहे त उहा हयाती कहिड़ी जेकॾहिं तूं ॿियो कुझु नथो करे सघी त हिकु मूं ते थोरो कर ही ॾिस मां तुंहिंजे अॻियां हथ थी ॿधा
हथ न ॿध चओ मूंखे ज़हर आणे ॾे त मां तुंहिंजो एहसान भाईंदसि। जेकॾहिं हितां निकिरण में मुंहिंजी मदद नथो करी त मूं ते इहो त थोरो कर। ज़हर ॾियण जे बजाए डॉक्टर सतार खे गोली हणी अची आईस न। अस्पताल हुई ज़फर, ज़हर जी सुई बि वॾी मुश्किल सां हथ कयमि। जेकॾहिं अस्पताल में फायर कयां हा त सॼी अस्पताल गॾु थी वञे हा। भली गॾु थिए हा, तूं टल सां निकिरी अची हा। इत्तेफ़ाक थी सघे पियो बादल। काबिल जी ज़फर वारनि खां बि डॉक्टर सतार जे हमले जो पलांद करणो आहे। कबो सयो करे कबो। सयो छा जो, मिलण सां मरोटजी वेंदा। ख़ैर जो थियो सो छुटो। बाक़ी जंहिं मक़सद लाइ निकिता आहियूं न वो कंहिं बि हालत में करणो आहे। थाक गोले थका आहियूं ज़फर, दादन मिले ई नथो। मिली वेंदो, संदसि ही तर आहे, किथां न किथां निकिरी पवंदो, न त वरी घर ते चढ़ाई कबस। दादन सामो ज़फर। इसराइल वठी आयो अथनि। ॾिसन दादन वारा, पर कंहिं बि सूरत में बची न निकिरनि। हिम्मत कर काबिल, त खेनि ॿुधायां ही दादन अकेलो बि 80 जे बराबर आहे। पोजीशन संभाल। बाहि मां गुज़रंदा ऐं बची निकिरंदा। अॼु दादन जे घर ओसारा वेंदा। अलाए काज़िम अचणो हुयो, अञा मुंहिंजो बचड़ो आयो कोन्हे। अलाह करे ख़ैर सां अचे। पंहिंजे पुटड़े खे हथनि ते मेंदड़ी त लायास। ओए ॾिसां त इहा मेसड़ी कीअं थी मिणे मिणे करे आंदी मांदी थी थिए। अरे तोसां थी ॻाल्हायां न, जवाब छो नथी ॾी? चुप छाजी अची वई अथई? हा, मूंखे पंहिंजो वात विञाइणो नाहे, न यखी हणण जो शौक़ु अथमि। हा हा, छा चई? मां वात थी विञायां, यखी थी हणा? न न, तूं यखी काथे थी हणी? तूं त असली गुलाब थी छटी। मट कराणे तीए छत्ता खो गोमी न करे छॾई। अलाए कीअं थी खोए वार। ॿीहर ईअं न चइजांइ, मूं महिल न मांदिया न बांदिया। खुदा जी कुदरत आहे। वॾी ॻाल्हि आहे मई, हिन इलाही जा तावीज़ वॾा ज़ोर आहिनि। अॼु हेॾी ज़बान थी पई अथई जेका तूं मूंसां ॻाल्हाई थी। ऐं काकड़े मां ज़बान कढी छॾींदी सही, सवेने खां तूं तावीज़ लिखाए अचे। छा कंदो इहो इलाही मूंखे? हा, इहा ज़बान न रहंदई। सारा सां थी सीनो साए, रुगो काज़िम अचे पोइ ॾिसजांइ तिहा नाकेली नक में कीअं थी विझई। हा, पोइ ॾाची वांगुर जेका इहा मुहार हूंदी न, इहा मुंहुं जे हथ में हूंदी, पई हलाईंदी सही। हा, न खणी इहो बार बार नालो। काज़िम उभ तां लही ईंदो ऐं मूंखे बांदी बणाईंदो। तूं काज़िम समेत गुलाब जो ॾंदण ॾेई छॾ। कंहिं बि आङुर बि खई न त बख़्श कोन कंदीसांस। ऐं तूं छा बख़्श कंदी? किवली कन ते सुरे त छा ऐं न सुरे त छा? ॾिसजांइ तूं, जे तोखे भोली वांगुर नथ पाराए टिप 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 न नचायमि न त मुंहिंजो नालो सारा न थई। ऐं कीहूं कंदी दाहूं कंदी, को दाद फरियाद न थींदई, रुगो पई पिट 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 कंदी। हा, मुंहिंजे किहन ऐं दाहुन करण वारो वक़्तु गुज़री वियो। न ॾे मूंखे धमकियूं, न ॻाल्हाए घटि वधि। मूं घणी इज़त कयमि, घणो ई सठुमि। मां न को जानवर आहियां, न ई ज़मीन जो टुकड़ो।
त तव्हांखे जिते वणे उते विकिरो कयो। जेकॾहिं थोरी बि ग़लती कयव न त हथ मलींदा रहिजी वेंदव। बोले सारा साथी शू शू करे बरकंदड़ कुनिया ऐं सारा जी मर्ज़ी आहे। जेके वणे सुने खे ॾे, जिथे वणे सो त ॾेई छॾे। केरा सारा खे रोकण वारो? आई झिरकड़ी ही झटे ईंदी सही न, ये पट ते चू 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 करे पई हूंदी आहे, पर ई पटजी वेंदई हलिया। ॻाल्हाए थी मूंसां। मां पूरी पक करे वारी से शहर में वा शहबाज खान तब पोइ जलीस घट त मां वाके वारी जाइ ते एम्बुलेंस घुराए मालकी कयां से। हमरा तैयार आहिन, तव्हां खे इतला ॾियण मुनासिब समझम। मीरल जी रईस। आईंदा ईअं न कंदो कर। कीअं रईस? तोखे चयला ख़बर आहे तोखे त शहबाज खान जी मुठी खपे, त पोइ इतला ॾियण जे बहाने वक़्तु छो विञाई? तूं इतला जे ॾींहां त शहबाज खान जी ज़िंदगीअ जो बाब बंदि करे आयो हां। समझी वियुसि रईस। तो जहिड़ो समझदार ऐं जाठो जवान बि अहिड़ियूं ॻाल्हियूं देर सां सम्झे त पोइ हड़ हली वई न। हू जवाबी हमले जी तयारीअ में आहे ऐं तूं चनेसर वांगुरु मूंखां पुछण ऐं इतला ॾियण आयो आहीं। वञ विछाए ॼार त शहबाज जा शिकरे वांगुरु पर खुशी पूरा थियनि ऐं मां राज वारनि खे ख़ैरात खारायां। पहिरीं ऐं आख़िरी ना समझी समझो रईस। त पोइ वक़्तु ज़ाया करण बग़ैर वञी ज़ाया करीसे। ज़ाया समझो। परवेज़ खान पहाड़ आहे, पहाड़ बोरे न सघंदेसि। जे परवेज़ खान भरियो या किरियो त आस-पास थी समूरी मखलूक दॿजी दस थी वेंदी। दस।